हल रे यार एॾी का महांगाई हद हूंदी आहे, एॾी महांगाई। माण्हू ईद ते कपिड़ा वठनि, मेकअप वठनि, अलाए छा छा वठनि, घुमंदा फिरंदा, असीं चेपल कोन था वठी सघूं, एॾी महांगाई हद थी। ईद मुबारक, ईद मुबारक। खे तोखे बि ईद मुबारक। तोखे छा जो अड़े ईद सुभाणे आहे, मार पे अॼु ईद किथां? अॼु ईद कोन्हे, मूंखे ख़बर आहे सुबुह ईद आहे, पर आउं 3 ॾींहं लाइ वञा पियो घुमणु। कलंदर वेंदो, सेवण वेंदो, हुन खां पोइ लाहौर इस्लामाबाद घुमी फिरी 8-10 ॾींहं लॻी वेंदा मूंखे। ऐं वरी वापसी मोटी अचां, मूंखे ख़बर पए मेंटल मरी वियो त पोइ अहिड़ो दोस्त आउं किथां आणींदो। ठीक है जने खुदा जी का मार पई। अरे दोस्त ये दुश्मन एडा भी अड़े ते पादर तो खाए मूंखे आंगूठे ला तो मारी, मूंखे आंगूठे आंगूठे ला मारा। अरे आऊं तो मूं केड़ो तो ॾोह कयो, केड़ो तो गुनाह कयो यार, तू हर वार एडी ॻाल्हि बेकार ॻाल्हि करियो वञे। आऊं छाजे ला मारा? ए आऊं तो मूंखे जीअणो आहे, मूंखे त जीअणो आहे ज़िंदगी में। तो जहिड़े दोस्त खां दुश्मन भलो आहे। ईद खणी ईद सुभाणे लॻी अॼु मिलियो, मूंखे तुंहिंजी मारियो पियो वञे। तोसां त ईद मिलण ई बेकार आहे। तो जहिड़े दोस्त खां त सुठो माण्हू को दुश्मन असां ॾेई छॾे।